दोस्तों अज रिव्यू कंदासीं सोप सीरियल मेगा सोप सीरियल जो अचण वारो है यानी पंहिंजा वेरी। जी हाँ दोस्तों, पंहिंजा वेरी जी एक बेहतरीन अपडेट तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। दोस्तों काफ़ी दोस्तनि जा मूं वटि कमेंट अचनि था, व्हाट्सअप त भरिजी चुको आहे मुंहिंजो, एतिरा त मैसेज व्हाट्सअप ते यूट्यूब ते ऐं मुंहिंजे फेसबुक पेज ID ते जिथे किथे ये मैसेज अची रहिया आहिनि त पंहिंजा वेरी जी का नई अपडेट्स ॾियो ऐं उन जे बारे में कुझु ॿुधायो। उन दोस्तनि खे अॼु हिन अपडेट में मां ॿुधाईंदुसि नंढड़े वीडियो में सभु कुझु। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशबू व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो ऐं वीडियो खे बि लाइक करे छॾींदा कयो। इहो सभु कुझु फ्री हूंदो आहे ऐं थी सघे त पंहिंजी कमेंट में पंहिंजी कीमती राय खां असांखे लाज़मी आगाह कंदा कयो त तव्हांजी छा राय आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों मां पोएं एपिसोड में तव्हांखे ॿुधायो त 2 महीननि जे अंदरि पंहिंजा वेरी ड्रामे जो रिज़ल्ट निकिरी तव्हांजे साम्हूं अची वेंदो। कुझु ॾींहं तव्हांखे अञा वेट करिणो आहे दोस्तों, छो त हाणे उन जी तयारी लॻी पई आहे पंहिंजा वेरी सोप सीरियल जी ऐं तमामु जल्द जेको आहे उन जी तव्हांखे वॾी ख़ुशख़बरी मां ॾियण वारो आहियां। हक़ीक़त पुछो अदाकारनि जी लिस्ट त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, बाक़ी लोकेशन बि तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां। कंफर्म जेका अपडेट आहे उहा तमामु जल्द मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।